चक सिंध जे तारीख़ी माग थर जे कारूंझर जबल के सिंध हुकूमत सौदो करे FWO जी हवाले करे छॾियो। जबल जी कटाई खिलाफ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि समेत चक शहर में भी सोशल वर्करनि टीम तरफ़ां परमन एहतजाजी रैली कढी वई। रैली में शागردن استادن ऐं शहरनि शिरकत कई। कारूंझर वारो पत्थर 12 कलरनि में आहे। सिंध जे उहा मिल्कियत भी सिंध लाइ काफ़ी आहे। वधीक चक जे रिपोर्टर वली मोहम्मद भयो जी रिपोर्ट में नाले वारनि लेखकनि استادن ऐं क़ौम परस्तनि कारकुननि शिकार पिनियूं सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जो उहो तफ़रीक़ी माग आहे जो थर जे ख़ूबसूरती जी पहचान आहे, जेको 26 किलोमीटर जंहिंजी पखेड़ा सिंध गवर्नमेंट वफ़ाक़ी इदारनि खे उहो लीज़ ते ॾिनो आहे। कारोंझर जबल जो जेको ग्रेनाइट आहे उहो दुनिया जो बहितरीनु ग्रेनाइट पत्थर आहे जेको जॻहुनि जे ख़ूबसूरतीअ में कमु अचे थो। हीउ पत्थर हितां कटे करे फॉरेन खे इम्पोर्ट कनि था ऐं उहो उते यूटिलाइज़ थिए थो। ख़बर न आहे त हीअ सिंध गवर्नमेंट कहिड़ी नादानीअ में फ़ैसिलो कयो आहे। कारोंझर जबल उतां जे लोकल मक़ामी माण्हुनि जे ज़िंदगियुनि जो ज़ामिन आहे ऐं कारोंझर जबल थर जे माहौलियाती ज़िंदगी जो बि ज़ामिन आहे। हिननि कारोंझर जबल जी लीज़ ॾेई ऐं हुन जे कटाई जो हैवी मशीनरी सां राति जे ऊंदाही में कमु शुरू कयो आहे, जेको सौंसदो माहौल दुश्मन सिंध गवर्नमेंट जो फ़ैसिलो आहे। असीं उनजी मुज़म्मत करियूं था। तारीख़ जे अंदरि उहे क़ौमूं ज़िंदा रहनि थियूं जेके पंहिंजे तफ़रीही मागनि क़दीमी माग मकाननि जो तहफ़ुज़ ॼाणनि थियूं। असीं कारोंझर जबल जे बचाव लाइ हीरनि मासूम ॿारनि सां गॾु हिन शहर में निकिता आहियूं त आख़िर एॾी अंधेरी सिंध सां छो। अॼु कारोंझर विकियो आहे, सुभाणे तव्हां जेको आहे सो गोर खिल बि विकिणो आहे, इन जी मुज़म्मत कजे। इलाही कारोंझर जबल जेको थर जी असां सिंध जी जेका सूंहं आहे, हीअ क़दीमी जेको जबल आहे, हिनखे गैर क़ानूनी जेका हिन जी कटाई कई थी वञे पई, इहा गैर क़ानूनी आहे। असां हिन जी मुज़म्मत कयूं था, इहा बिल्कुलु रोकी वञे। ऐं हीअ जॾहिं 2015 में सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर निकितल आहे त बाबा इहो गैर क़ानूनी हितां को पथर न खणे कोई बि। उनखां पोइ बि हीअ नाल हुकुमराननि खे जेके बुख जेका जंहिंखे पेट जी जेका बुख या बाहि नथी पई विसामिजे पई, उहो असांजे हिन तारीख़ी मागनि खे जेके मिसमार करनि था पिया। ऐं इहे शयूं असां अखियुनि सां उते ॾिसी आया आहियूं त वाक़ई उते उहे मशीनूं उते हिन क़ीमती पथर जी कटाई करनि थियूं। इहे क़ीमती पथर जेको असांजो हिते पाण जे पाकिस्तान में या सिंध में इस्तेमालु नथो थिए। हालांकि इहो पथर जेको क़ीमती पथर आहे इहो ॿाहिरि मुल्कनि में थो वञे पियो। असां हिन खे वसवारनि खे ऐं हिन जे अमलदारनि खे सिंध गवर्नमेंट खे इहा अपील था कयूं त बराए महिरबानी जेका हीअ कारोंझर जबल जी जेका हीअ कटाई करनि था गैर क़ानूनी, जेको असांजो हीअ वरसो आहे, जेको 5000 क़दीमी साल सिंध जो ही जेको तारीख़ी कारोंझर जबल आहे, असां हिन जी कॾहिं बि इहा जेका आहे मिसमार थियण जी कोशिशि जेका कई आहे, जेका कटाई करनि था, इहा फिलफौर बंदि कई वञे। त कारोंझर जेको असांजी सिंध जी वॾी सुञाणप आहे, मिसाल ॾिना वेंदा आहिनि उतां जी हरियाली जा, सरसब्ज़ी जा, उते कटाई थी रही आहे। ऐं ईअं जेकॾहिं इहे कटाई थींदी रहंदियूं, असांजा सिंध जा माग ख़तमु थींदा रहंदा, त पोइ असां जेका असुलु सुञाणप आहे सूंहं सिंध जी, उहा ख़तमु थींदी वेंदी। इन दोस्तनि असांखे इहा अवेयरनेस ॾिनी। असां सभिनि दोस्तनि सां मुतफ़िक़ आहियूं त अहिड़े क़िस्म जा ग़लति कम असांजी सिंध में न थियणु खपनि। असां वरी बि पंहिंजनि हुकुमराननि खां इहा डिमांड कयूं था त महिरबानी करे सिंध जे मागनि सां हथ चुरांद न कर। सदाईं थो सावण कम करे थो आहड़ जा, सदाईं थो सावण कम करे थो आहड़ जा, सावण सुकनि खे साओ करे तूं सावा सुकाई, कुझु पर भरो आहीं न त जुठियूं कयां जहान जूं। हिन मीडिया जे ज़रिए मां सिंध गवर्नमेंट खे आगाह थो कयां त ज़िंद ऐं जावेद क़ौमूं कॾहिं बि पंहिंजे ॿोलीअ खे, पंहिंजे मागनि मकाननि खे, पंहिंजे जोधनि ऐं जवाननि खे न आहिनि विसारींदियूं। जेकॾहिं तव्हां में हुकुमरानी जो ढंग न आहे रहियो त ख़ुदा सिंध खे वधीक तबाह करण खां बचायो। कारोंझर असांजी सुञाणप आहे, मोहन जो दड़ो असांजी सुञाणप आहे। जेकॾहिं तव्हांजी बुख पूरी नथी थिए त काफ़ी अहिड़ा वेरान पहाड़ आहिनि जिन ते न साओ सलो फुटंदो आहे, न की उहे तफ़रीह जा मकान ई आहिनि, त तव्हां उहे घुर्जूं उन में पूरियूं करे सघो था। फिलफोर पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठो। जेको तव्हां FWO खे या कंहिं ॿी कंहिं कंपनी खे जेकॾहिं इहा लीज़ ॾिनी आहे त इन खे बंदि कयो, न त सिंधी क़ौम तव्हांजा रस्ता रोकींदी। आख़िर में वरी बि हिकिड़ो मुंहिंजो नंढड़ो शहर आहे त झर जंग में रोशनियूं उभरी पवनि, बरपटनि में ज़िंदगियूं उसरी पवनि,
माणजन जहिड़े ई जॻ में जन्नतूं सिंध तुंहिंजा हुक्मरान जे सुधरी पवनि। थर जी जे हवाले सां जॾहिं बि थर जो ज़िक्र अचे थो त कारूंझर थर खां सवाइ थर जेको आहे कारूंझर खां सवाइ अणपूरो आहे। हीअ जेका वॾी साज़िश पई थिए असांजा जेके सकाफ़ती माॻ आहिनि या असांजा तारीख़ी माॻ जेके आहिनि उन्हनि खे जेको आहे सो लिक छप में लीज़ ॾेई करे कटाइण, उन जा पथर खणणु, उनजो ग्रेनाइट खणणु ऐं उहे सभु विकिणी करे हीअ जेके आहिनि सो माण्हू पंहिंजा जेका बिब था भरनि। हाणे त ख़बर बि नथी पए त क़ासिम सूमरे वारा बि चवनि था की कारूंझर जेको आहे असां जेको आहे उनजी कटाई नथा कयूं। जेकॾहिं क़ासिम सूमरे वारा ॿिया टाई नथा कनि, पीपल्स पार्टीअ सां जेके लाॻापियल माण्हू आहिनि उहे बि कटाई नथा कनि त आख़िर उहो कटाई केरु थो करे। FW जेकॾहिं उनजी ज़िम्मेवार आहे त उहा हुकूमत खे वाज़े करणु घुरिजे त इहा जेको धाड़ो जेको आहे कारूंझर ते छो थो हयो वञे। इन सां सिंध तबाह थींदी, सिंध जी जेका आहे सो मौसमियाती उतां जूं जेके हालतूं आहिनि उहे जेको आहिनि सो ख़तमु थी वेंदियूं। कारूंझर जे करे जेको आहे सो थर जेको आहे आबाद आहे, सरसब्ज़ आहे, असां जेका पिकनिक पॉइंट आहे उहा ख़तमु थी वेंदी। तंहिंजे करे असांखे सभिनी खे गॾिजी करे इन शइ जी मज़म्मत करणु घुरिजे ऐं असांखे सॼी सिंध खे हिकारा